दोस्तों अस्सलाम वालेकुम। प्राइमरी खानपुर सिंधी स्कूल की छुट्टी थी हुई आहे। इन ॿारनि जो रस्तो ॾिसो, उन रस्ते में ट्रैफिक ॾिसो ऐं ॿारनि जी ॾुखियाईनि खे ॾिसो। ॿारनि खे छुट्टी थी हुई आहे। ॿारनि जो गुज़र बाज़ार खां थिए थो ऐं बाज़ार में रश आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियो। रश ॾिसो, ॿार कीअं था अचनि वञनि। रस्तो साफ़ हुजे। हलो हलो बाज़ार जो ॿारनि जो रस्तो, किथे ट्रैफिक आहे किथे न आहे। अस्सलाम वालेकुम दा साला खुश कभी मेहनत करें तो रोजी तो न बाबा रोजी को सवा को बल्लू ही ना है। रोटीअ खां सवाइ मज़ो ई न आहे। रोजी को सवा को मज़ो ही ना है सर। हे घणे जो माल वठींदो आहे? जी साईं घणे जो माल वठींदो आहे? हे साईं 3 पेटियूं लॻल आहिनि। घणा 3 कैरेट? हा साईं 3 कैरेट। उन्हनि में घणा कमाईंदो आहे? माने 700-800 रुपया बची वेंदा आहिनि। बची वेंदासीं बेटे। माना टंग खां थोरो कमज़ोर आहे न? हा साईं मां माज़ूर आहे टंग खां। तॾहिं बि माना महिनत करें पंहिंजी महिनत करे खाईंदा आहियूं साईं असुल खां वठी। ॿियनि खे सबक़ु ॾिनो आहे तूं, जेके माज़ूर आहिनि। जी 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 साईं। हा उहे बि महिनत करे उहे सघनि बि था। पंहिंजी महिनत करे खाइनि साईं। कमाए सघनि था। हा साईं। इन मार न आहे। जी जी महिनत जो कमु आहे। महिनत जो कमु ॾिसो ही महिनती माण्हू आहिनि। जी साईं। महिरबानी दादू जी। 3 कैरेटनि माना तूं 500-800-1000 कमायो। जी साईं जी 800-1000 कमाए वेंदा आहियूं। सही सही, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। महिनत कर तूं, महिनत सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबू। हे कीअं बाबा? हवा कीअं थो थिए? 20 रुपया पाव बाबा। 20 रुपया पाव। हिन में रोज़ी तूं घणा करे वेंदा? हवा मिड़ई 100 रुपया बचंदो आहे बाबा। हा शुक्र आहे, महिनत अलाह जी महिरबानी आहे। उस जो कमु। बाबा हा 350 रुपये खणंदा 600 रुपये मन थी वियो आहे कमंदो आहे। सही, छा कयां? शुक्र आहे। सुठी ॻाल्हि आहे। हा बाबा, महिनत में सभु कुझु आहे। अलाह जी महिरबानी आहे। अस्सलाम वालेकुम। इहा मुकीम सेठार वॾो महिनती छोकिरो आहे। हीअ पंहिंजी रोज़ीअ जी ख़ातिर वेठो आहे हिते, कंप्यूटर थो हलाए, हिन मां बि पंहिंजी रोज़ी करे थो। ईअं न भाउ? जी जी रोज़ी तुंहिंजी थिए थी न? सही आहे माशाल्लाह। हा हिन घणी तुंहिंजी ॾियारी थियंदी आहे? 400-500। 400-500 तुंहिंजी ॾियारी हिन कंप्यूटर रखण सां हिन जी ठही वेंदी आहे। ऐं ॿियो माना किरायो बि भरंदो आहे? किरायो न वठंदा। किरायो न वठंदा? हिन जो पंहिंजो ई दुकानु आहे। हा 400-500 तूं कमाए वेंदो। सुठी ॻाल्हि आहे इहा। महिनत कर तूं। उस जो कमु आहे, ईअं ई आहे। आदत पंहिंजी वई आहे उस में वेहण जी। हा उस में वेहण जी। वाकई महिनत बाक़ी तव्हांजी महिनत खे सलाम आहे जो तव्हां महिनत कयो था। माण्हू कमाए त दुबई हितां दुबई में दुबई में आ जा। सही आहे साईं। कंप्यूटर हलासीं, रोज़ी वधाईंदो तुंहिंजी। छा हाल आहे इशफाक? ख़ैरु लॻो पिया?
कीअं थो हले रोज़गार? ठीक ठाक सफ़ा ठीकु ठाक थो हले? महांगाई वधी वई आहे। हा, तेल जेको खाइण वारो आहे उहो पहिरियों घणे मिलंदो आहे, हाणे घणे थो मिले? आगे 150 रुपए हाणे भी 320 है। हाणे 320 अध खां बि मथे माना महांगो थी वियो। अटो अटो हाणे 70 रुपए आगे 20 रुपए 30 रुपए हुयो। खंड खंड 100 आगे 55 रुपए हुई 5000 रुपया। हाणे इमरान खान आयो आहे त उन पंहिंजी महांगाई पे कई आहे। हा सही आहे। तेल ॾियो तव्हां। इशफाक अली सुठो दुकानदार आहे। मां हिन वटि घर जो सौदो खणंदो आहियां। ईमानदार छोकिरो आहे। आशु उस दुकान पे बोतल लेके खाली जे वो है ना सरों का तेल है फिर किलो पार के ले आता थी है नहीं जे फिर अस्सलाम वालेकुम साहब। छा हाल आहे? हा ये घणे जो माल आयो तूं सॼी रेड़ीअ ते? रेड़ीअ ते 3000 जो माल 3000 जो। हुन में घणी दिहाड़ी कमाईंदा? 4-500 400-500 थी वेंदा। माना कमाए त माण्हू हिते दुबई आहे। सही आहे। महिरबानी। चवंदे बाबू माल साईं खैर आहे न? रोज़ी कीअं थी हले? शुक्र आहे बाबा। हा माने टिकी ॾे डोला ताईं। शुक्र आहे। उस जो कमु आहे। हा हे सूफ़ घणे आहिनि? 80 रुपए किलो। ॾाढो 200 रुपए। नारंगियो 50 रुपए। ऐं केला 50 में दर्जन। केला 50 में। सही आहे। माण्हू कमाए थो दुबई हितां ईअं न? न कमाईंदो त दुबई बि उते न कमाए सघंदो। हिते कमाईंदो त माना दुबई बि कमाए सघंदो। ईअं न? ठीकु आहे।